नाज़रीन, सॼी सिंध जी या सॻिन वासियुनि बि पेट्रोलियम शयुनि जे अघनि जी वाध खे रद्द करे छॾियो आहे। शहरनि आवाज़ टीवीअ जे रिपोर्टर अमीर अली लक सां कहिड़ा वीचार वंडिया, अचो त ॾिसूं। असांजे माण्हू किरायो नथा ॾियनि, पेट्रोल नकुल थो मिले, असांजी गाॾियूं तबाह थी वियूं। महिरबानी करे इहो पेट्रोल जो कमु सही थी वञे। रोज़ु रोज़ु महांगो थो थिए, असां पैसा बि नथा ॾेई सघूं। इमरान ख़ान चयो त मां हुकूमत कंदुमि, ग़रीब आवाम खे मफ़त ॾींदुमि। पेट्रोल हर शइ महांगी थी वई आहे। असांजे शहर में गैर मफ़ूज़ी पेट्रोल हली रहियो आहे, तंहिंजी वजह ते को किराए वारो गाॾी न हलाए रहियो आहे। असां ग़रीब आवाम वञूं त काॾे वञूं? अटो 80 रुपया किलो, खंड 100 रुपया किलो, गिहु 160 रुपया किलो। ग़रीब आवाम काॾे वञे? पेट्रोल वधि में वधि महांगो थी वियो आहे। असां इन जे करे गाॾियूं घर बीहारे छॾियूं आहिनि। ग़रीब माण्हू आहियूं, काॾों पेट्रोल जा पैसा आणियूं? कयूं त कयूं छा? ॾींहं जो पेट्रोल वञे थो 10, 5, 10 रोज़ चढ़ंदो किथां जो किथे पुॻो आहे। पेट्रोल ॾींहं 2 रुपया थो चढ़े, 3 रुपया थो चढ़े, त हे अघ ई जेका 3-4 रुपया पंहिंजो बि वधाई बीठा आहिनि। ऐं पेट्रोल में 2 नंबरी तमामु असांजे सॻिन जे शहर में ओस पास वॾी थी वई आहे। महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे।